सिंध में किताबन की छपाई वाले इदारे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त वास्तेदार इख्तियारी मीडिया में बार बार खबरों अचण बावजूद खामोश तमाशाई बणियल आहिनि। इन सिलसिले में सिंध दोस्त पब्लिशर्स फोरम जे अॻवाणनि नजम जूणेजो हाकम लघारी ऐं ॿियनि सोशल मीडिया ते शेयर कयल पंहिंजनि पोस्टनि में 96 अरब रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जो इंकशाफ कंदे ॼाणायो आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इदारे तरफ़ां गुज़िरियल 12 सालनि में लॻभॻि 96 अरब रुपयनि जा किताब छपाया विया आहिनि, पर सॼी सिंध मां दाऊं ईंदियूं रहियूं आहिनि त हज़ारे स्कूलनि में किताब पहुचनि ई नथा ऐं ॿारनि खे मार्केट मां इहे किताब ख़रीद करणा पवनि था। अॻवाणनि मूजिबि ॿुधण में आयो आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे 225 रजिस्टर्ड फर्मनि बजाए सिर्फ़ 5 मनपसंद फर्मनि यूनिवर्सल बुक डिपो, उर्दू वकील है शेख शौकत अली एंड सन्स अजायब स्टोर्स ऐं हिकु लाहौर जे फर्म खे हर साल 13 अरब रुपयनि जा फ्री डिस्ट्रीब्यूशन ऐं मार्केट जा किताब छापण लाइ मिलनि था, जॾहिं त ॿियनि सभिनी खे मुख़्तलिफ़ जवाज़ ॾियण ई नज़रअंदाज कयो वञे थो। अॻवाणनि मूजिबि ताज़ो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताब छापण वारे कम जा टेंडर कुझु ॾींहं अॻु राति जी ऊंदाही में ख़ामोशी सां थी विया आहिनि ऐं 8 अरब रुपयनि जा ठीका सिर्फ़ हिकिड़े पब्लिशर ऐं क्रप्शन जे बेताज बादशाह हवाले कया विया आहिनि, जॾहिं त ॿुधण में आयो आहे त इख्तियारनि खां वांझल बोर्ड जो चेयरमैन अॻड़ियनि जो गुॾो बणिजी सॼो तमाशो अखियुनि सां ॾिसी रहियो आहे ऐं बोर्ड जो सॼो कार वहिंवार यूनिवर्सल बुक डिपो जो मालिक हलाई रहियो आहे ऐं इहो ई किताबनि जी छपाई जा टेंडर वग़ैरह कंदो आहे, जॾहिं त तइलीम जो वज़ीर, सेक्रेटरी ऐं बोर्ड जो चेयरमैन ख़ामोश तमाशाई बणिजी पंहिंजी पंहिंजी कमीशन जो इंतज़ार कंदा आहिनि। सिंध दोस्त पब्लिशर फोरम जे अॻवाणनि नजम जूणेजो, हाकम लघारी ऐं ॿियनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट ऑफ सिंध ऐं नेब समेत वास्तेदार इख्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में थियल अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन जो सख़्ती सां नोटिस वठी कर्ता धर्ता बणियल करप्ट अनासरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।